की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्मा की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो त नालो, लाला राज जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गोपी चंद खे ज्ञान आयो, माता मेणा ॿुधायो, श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रख तात तूं बि कंहिंजी कृष्णा खे ॾेई तालो, रख तात तूं बि कंहिंजी कृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो त नालो, माता साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गणिका खे ज्ञान आयो, अहिल्या बि आनंद पायो, गोपिन बि श्याम पुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बि नाम मद में पी वई जहर जो प्यालो, मीरा बि नाम मद में पी वई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो त नालो, अम्मा साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। जंहिंखे अतात अहिड़ी करंदो बि सोई पहिरीं, माधव बिना भजन जे ज़िंदगी अजर जहिड़ी, ज़िंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो, ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो त नालो, दादी साहिब जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लैणा राम जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लाला राज जो त नालो, ऊंदहि में ॾे उजालो। बोल सतगुरु भगवान की जय। संसारी पदार्थ मंझां कॾहिं बि डर न थींदो, तॾहिं
घासलेट सां भई बाहि विसामंदी आहे। घासलेट सां बाहि विसामंदी, केॾो विझंदासीं त वधंदी वेंदी न। ते संसारी पदार्थ ईअं आहिनि, जेतिरा हूंदा न एतिरी तृष्णा वधंदी आहे। अञा बि हुजनि, अञा हे आहे त हाणे हे हुजे, हे आहे त हे हुजे, साइकिल आहे त हाणे स्कूटर खपे, स्कूटर आहे त कार खपे, हाणे नंढी कार आहे त हाणे वॾी खपे। हिन मां चए थो कॾहिं बि संसारी पदार्थनि मां कंहिंखे बि ड्रव थियो आहे छा? कोई बि हिकु माण्हू अहिड़ो ॿुधायो जंहिं चयो हुजे त हाणे मां तिरपत थी वियो आहियां हिननि पदार्थनि मां? केर बि न चवंदो। बाक़ी जंहिंखे नाम जो नालो हूंदो न, उन्हनि खे त हे पदार्थ हुजनि चाहे न हुजनि, उन्हनि लाइ हे पदार्थ कुझु मायने ई नथा रखनि। उन्हनि खे हिननि जी घुर्ज ई कान्हे न, इच्छा ई कोन अथनि। उन्हनि अॻु में ई त्याग करे छॾियो आहे हिननि पदार्थनि जो। पोइ उहे सदाई ड्रावल आहिनि। बाक़ी तृष्णा वारो त कॾहिं बि ड्रापंदो ई कोन, केॾो बि हुजे, लख हुजनि करोड़ हुजनि, कोन ड्रापंदासीं, ड्रव थींदो ई कोन हिन में। चवंदा आहिनि तृष्णा खे तरो ई कोन्हे। तरो हुजे त बाल्टी भरजे न। ईअं आहे, जेतिरो मिलंदो ओतिरो थोरो, जेतिरो मिले एतिरो थोरो। जिन मित्रनि जे मित्रता सबबु तूं सतगुर जे वचननि जी परवाह नथो करी, उहे मित्र आख़िर धोखो ॾींदई। मित्र त धोखो ई ॾींदा। हेॾी दुनिया ई ईअं आहे न, फानी आहे, कंहिंजो ॾोह कान्हे। हीअ दुनिया ई फानी आहे। उहे न छॾींदा त असां छॾे वेंदासीं। त उन्हनि जे करे चए थो तूं सतगुरनि खे न छॾे ॾे, उन्हनि जे वचननि जी तूं परवाह ई नथो करे, मित्रनि जे करे, त उहे त कमु ईंदा कोन। कमु त सतगुरु ईंदा न। जंहिं असांखे नाम ॾिनो आहे, उहे शब्द जी असांखे कमाई करणी आहे, उहो कंदासीं त असांखे अॻियां उते दरगाह में जॻह मिलंदी, न त ईअं कोन मिलंदी नाम जे नाले खां सवाइ। पोइ उहे माण्हू पिया आवागमन जे चक्कर में फिरंदा आहिनि। चवंदा आहिनि न जेके आवागमन जो चक्कर, माना ॼमण ऐं मरण, ॼमण ऐं मरण। इलाही ॿार ॼमंदा आहिनि ऐं मरी वेंदा आहिनि, के पेट में ई मरी वेंदा आहिनि। उन्हनि त को पाप कया कोन्हनि। उहे ईअं हूंदा आहिनि, अॻिले जन्म जा जेके कयल हुजनि न, उहे आवागमन जे चक्कर में फिरनि। ख़ाली ईअं कान्हे त हिन जन्म जा पाप ऐं पुण्य असांखे भोगणा आहिनि, पर हींअर हिन जन्म में असांखे जेका सम्झ मिली आहे त उन जो उपयोग असांखे करिणो आहे। त हींअर कंहिंखे कुझु न चऊं, छो जो जंहिंखे जेको चवंदासीं न उहो मोटी असां वटि ईंदो। एतिरी पक आहे, इहा सम्झ सभिनी खे आहे। त एतिरो त ध्यानु रखूं न। अॻे त जेको करे आया आहिनि ख़बर कान्हे, अॻिली थोरी असांखे ख़बर आहे त छा कयो आहे, कुझु बि ख़बर कान्हे। पर हींअर त ख़बर पए थी न, त कंहिंखे कुझु चऊं न, कंहिंजी दिलि न दुखायूं, कंहिंखे कौड़ा लफ़्ज़ न चऊं, मिठो ॻाल्हायूं, प्यार सां हलूं, कूड़ न ॻाल्हायूं, दगा न कयूं कंहिंसां। उहे जेका सम्झ मिली आहे त उन जो उपयोग त कयूं। साईं लाला राजपूत चवंदा आहिनि सम्झ ई भॻवान अथव, सम्झ सां हलो बसि। ज़रूरी कोन्हे त सॼो ॾींहुं तव्हां बुखूं कढी विर्त रखो, भले न रखो, पर सम्झ सां हलो। घर में कीअं हलां, ॿाहिरि कीअं हलां, नंढनि सां कीअं हलां, वॾनि सां कीअं हलां, इहा सम्झ ई भॻवान आहे बसि। इंसान भॻवान खां घटि कोन अथव, असां उन जी अंश आहियूं, ईश्वर जी। इंसान में अंदरि अपार शक्ति आहे, पर असां उहा विञाए विसारे वेठा आहियूं। उहो जॾहिं गुरू मिलंदो आहे न, उहो असांखे यादि कराईंदो आहे
ॾिसूं त हे शरीर हल कीअं ठाहियो अथई भॻवानु, कीअं हथ ठाहिया अथई, कीअं पेर ठाहिया अथई, पेरनि सां हलूं था, हथनि में वरी आङुरियूं कीअं ठाहियूं अथई, कीअं ईअं गिरह बञूं था, वरी कीअं हिते इहे ठूठ ठाही अथई जो वात में गिरह विझूं था, वरी इहो चॿाड़े खाऊं था त अंदरि कीअं थो पचे, अंदरि उहा जठरा अग्नि रखी अथई, जठर अग्नि, वरी गॾु पाणी, बाहि ऐं पाणी ॿाहिरि रखूं ॾिसां गॾु, शरीर में पाणी बाहे नी पर अग्नि बाहे, कीअं उहा गॾु रखी अथई, उहा माना अंदरि उन जी शक्ति आहे न, कहिड़ी बि अञा ताईं मशीन अहिड़ी ठही आहे छा त अन्न विझूं त रत निकिरे, खाऊं त पाण अन्न था, अंदरि रत थो ठहे, केॾियूं नसूं अंदरि ठहियल आहिनि, हिकु नस खे खाली अंदरि खून नथो पहुचे त चऊं था अटैक अची वियो, पैरालिसिस जो, खून नथो पहुचे, हार्ट खे नथो पहुचे त हार्ट अटैक अची वियो, त केॾी हुनजी कारीगरी आहे, इन मां ई असांखे ज्ञान अची वञे। दादी जन चवंदा आहिनि सनानु करणु वञो त तेॾी महिल ईअं वेही करे वीचार कयो त वाह भॻवानु कीअं शरीर ठाहियो अथई, कीअं लोटो भरे, कीअं असां नहायूं था, कीअं हथ पुठियां करे चोटी था कयूं, अखियूं अॻियां ॾिनियूं अथई त ईअं ॾिसी करे हलूं था, पुठियां करे आ त वस वारो भॻवान खे थोरी कोई चए आ त अखियूं पुठियां छो रखियूं अथई, केॾो सम्झ सां सॼो शरीर ठाहियो अथई। साइंस एॾी तरक़ी कई आहे, हिकु नओं त ठाहे ॾेखारनि, ठहे थो, हिकिड़ो 60 सालनि जो भाई हो, उनखे हार्ट अटैक आयो, हॉस्पिटल वियो, हिनजो ऑपरेशन थियो, 8 ॾींहं हुते हिनखे रखियनि, 8 ॾींहं जॾहिं हिनखे डिस्चार्ज पिया ॾियनि त गॾु बिल ॾियनि न, बिल खणी आयसि त बिल ॾिसी ऐं रोए पियो, त डॉक्टर पुछेसि तो तूं बिल ॾिसी छो थो रोए, तोखे कोन्हे पैसो त असां थोरो तोखे भई राहत करे ॾींदासीं, चईसि न हे बिल त 8 लख आहे पर अगरि 18 लख हुजे हा नी त मां एतिरो केपेबल आहियां, मूंखे आहे, भॻवान जी दया आहे, चईसि पोइ तूं छो थो रोए, तोखे ईअं लॻे थो भई असां ऑपरेशन जेको कयो आहे उहो सही न थियो आहे, चईसि न मूंखे इहो बि कोन थो लॻे, तव्हां जेको कयो आहे सही कयो अथव, हॉस्पिटल जो नालो आहे, चईसि त पोइ असांजे स्टाफ तुंहिंजी शेवा न कई आहे, 8 ॾींहं हिते रहियो आहे त तोखे उन्हनि जी शिकायत आहे, त चईसि न मूंखे उन्हनि जी बि शिकायत कान्हे, उन्हनि बि मुंहिंजी ॾाढी सुठी संभाल कई आहे, मूंखे काई बि शिकायत कान्हे, त चईसि पोइ आख़िर तूं रोए छो थो, चईसि रोआं मां इन करे थो त मुंहिंजी उमिरि अॼु 60 साल आहे, 60 सालनि में मूंखे भॻवान अंदरि अहिड़ी दिलि ॾिनी आहे, धक धक करे करे हले पई, कुझु मूंखे तकलीफ़ कोन हुई, कीअं अंदरि खून फिरे पियो मूंखे काई बि ख़बर कोन हुई, मां रोटी खावां पियो कीअं पई पचे उहा मूंखे कुझु ख़बर कान हुई, 60 सालनि में मूंखे कुझु बि तकलीफ़ कोन हुई, अखियुनि सां मां ॾिसी पियो सघां, मूंखे काई बि तकलीफ़ कोन हुई, कननि सां ॿुधां पियो उहा बि मूंखे काई तकलीफ़ कोन हुई, चईसि पोइ तूं रोए छो थो, चईसि रोआं इन करे थो त 60 सालनि में मूंखे भॻवान हिकु बि बिल कोन मोकिलियो आहे, भई अखियुनि सां हेॾो तूं ॾिसे थो हेॾी त उहो बिजलीअ जो बिल अचे, ॿुधे थो त उहो बिल अचे, हेॾी हवा लॻे थी कुदरती, मां खावां थो उहा हवा त उहो बिल अचे, मूंखे त हिकु बि कुदरत वारे बिल ॾिनो कान्हे 60 सालनि में, अॼु मां हिते 8 ॾींहं रहियो आहियां त 8 लख तव्हां बिल कढियो आहे, त मूंखे इन तां थो रोअणु अचे त भॻवान अगरि मां पहिरियों ई तोखे यादि कयां हा, तुंहिंजो नालो जपियां हा त मूंखे शायदि दुख ई न अचे हा,
हू कुझु बि असां खां टैक्स वठे थो? ॿाहिरि कीअं पैसो ॾेखारियूं था त टैक्स थी भरणी पए। ऐं हे त पाण नाम रूपी खजानो जेतिरो गॾु करे सघूं एतिरो करे था सघूं, जेतिरो करणो हुजे एतिरो कयूं। न बाहि साड़े, न पाणी ॿोड़े, न चोर चोराए, न टैक्स पए, न लिकाइणो पए। ॿाहिरें धन खे पियो लिकाए लिकाए पियो लिकाए लिकाए। एॾा फ़ाइदा आहिनि असांखे। छा न ॾिनो अथई असांखे भॻवान, पोइ बि असां हुनखे यादि न कयूं। केॾा असांजे मथां हुन कुर्ब कया आहिनि। सुबुह जो उथूं था, उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं वीचार कयूं त असांखे छा नथो ॾिए। कंहिं बि शइ जी कमी आहे त हुन जा शुक्राना न ॻायूं ॾींहं राति, रुगो शिकायतूं। हिकिड़ा ॿ दोस्त हुआ, घुमंदे घुमंदे हिकु राजा जे महल जे ॿाहिरि था अचनि त हिकिड़ो दोस्त चएसि थो, वाह छा त महल आहे, छा अंदरि लाइटूं थियूं ॿरनि, ॿाहिरि ॾिस त अहिड़ियूं गाॾियूं पयूं, हेॾा नौकर चाकर बीठा अथनि। इन महल में रहण वारनि छा त क़िस्मत पाती आहे। जेॾी महिल हिननि जी क़िस्मत पई लिखिजे तेॾी महिल पाण किथे हुआसीं यार। तो ॿियो दोस्त जेको न, उहो ॿांह खां गीले ऐं वठी थो वञेसि इस्पताल में। चएसि थो हिननि ॾे न्यार, केॾा दुखी इंसान अंदरि वेठा आहिनि हॉस्पिटल में, केॾियूं रड़ियूं था कनि, कंहिंखे कोई दुख आहे, कंहिंखे कोई दुख आहे। हिननि जी जेॾी महिल क़िस्मत पई लिखिजे तेॾी महिल त पाण हिते कोन हुआसीं नी। त भॻवान जा शुक्राना कर, जेको ॾिनो अथई हुन में संतोष कर। ॾाढो कुझु ॾेई छॾियो अथई असांखे। जेको कोन्हे उन ते रीस न कर, जेको आहे उन जो सुख वठ। पोइ ॿियो दोस्त सम्झी थो वञे, जेको बराबरि आहे। जेको ॾिनो अथई उन में संतोष रखी रोज़ हुन जा शुक्राना ॾींहं राति ॻायूं नी त बि थोरा आहिनि। असांखे एॾो ॾिनो अथई, असां लाइक़ु ई कोन आहियूंसि। 24 कलाकनि में असांखे केॾो थो ॾिए, असां हिकु कलाक बि हुनखे ॾियूं था। न ॾियणु खपे, कलाक बि हुन जे नाले ॾियूं था। हू किसान को कलाक सुबुह जो कलाक शाम जो भॻवान खे टाइम पियो ॾिए त भॻवान पियो हुन जो ध्यानु धरे। कम त सभिनी खे हूंदा आहिनि, ख़ाली असांखे कम आहिनि इहा ॻाल्हि कान्हे, सभिनी खे कम हूंदा आहिनि। संत जेके थी विया आहिनि उहे वांधा हुआ छा? उन्हनि खे त कम हुआ न, उन्हनि खे त दुनिया भर जा कम हुआ। पर माता जन, अम्मा दादी जन इहे त गृहस्थ में रहिया नी। साईं जन खणी हल फ़क़ीरी चोलो पातो, उन्हनि त गृहस्थ में रही करे एॾो कमायो। पोइ गृहस्थ में उन्हनि खे कम न हूंदा, पोइ कीअं करे विया? हुआ त असां जहिड़ा 2 हथ 2 पेर 2 अखियूं 2 कन नक आहिनि। हुननि खे को 4 हथ कोन हुआ। हुननि खे 24 कलाकनि जा 48 कलाक कोन मिलिया त तव्हां 24 कलाक कमु कयो ऐं 24 कलाक नाम जपियो, ईअं त कान हो न। इन्हनि 24 कलाकनि में कमाए विया। त असां न करे सघंदासीं छा?
करे सघंदासीं, पर असां गेवारी था कयूं। आलस जे करे असां कुझु कयूं नथा। हिकिड़ो सिख हो संत जो, रोज़ वेंदो, संत जो ॾाढो आदर सत्कार कंदो, ॾाढो मान रखंदो, पर आलसी हुयो। संत पियो चए त हे शिष्य मुंहिंजो हूअं त सभु ॻाल्हि में सुठो आहे, पर आलसी ॾाढो आहे, त हे त अॻियां वधी कोन सघंदो, छा कयांसि जो हे अॻियां त अचे न। गुरुनि खे शिष्य ॾाढा प्यारा हूंदा अथव। हिकिड़े ॾींहुं हुनखे सॾु करे शिष्य खे ऐं हिकिड़ो कारो पत्थर जो टुकुर थो ॾेसि। संत चएसि थो हे जादुई पत्थर अथई, मां वञा थो 2 ॾींहं ॿाहिरि, हिन पत्थर में एॾी शक्ति अथई, अहिड़ो जादू अथई, जो तूं हे लोह खे घसींदे नी त सोन थी पवंदई, अहिड़ो हे जादुई पत्थर तोखे ॾियां थो, पर 2 ॾींहंनि लाइ ॾींदोमांइ, सुभाणे सिजु लहंदो न तेॾी महिल मां वठंदोमांइ, अॼु ऐं सुभाणे तो वटि सॼो ॾींहुं अथई। भले हे पत्थर खणी आयो घर, चई अञा त सुभाणे वापसि ॾियणो आहे न, सुभाणे ठाहींदुसि सोन। चयो तंहिं ख़ाली घसण सां सोन थी पवंदो, उहो ॾींहुं त हिन ध्यानु ई कान ॾिनो, रखी छॾी। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह जो उथियो, चई नेरनि ॿेरनि खावां, पोइ तो लोह वठणु वञा, ॿाहिरां लोह वठी अचां, एॾा वॾा वॾा थांव वठंदुसि जो सभु सोना थी वञनि। नेरनि खाई वरी घड़ी खणी वेठो, चई हाणे अॻोपो मंझंदि जी खाई वठां, पोइ वेंदुसि। मंझंदि जी रोटी खाई आहे, हिनखे आदत हुई सुम्हण जी पाण वांगुरु, चई घड़ी खनि तो सुम्हां अॼु। सुम्हियो त हिनखे अची वई निंड, शाम थी वई, ॾिठई हाणे शाम थी वई आहे, चई वञा त सही वठी अचां थांव, त उहे सोना करणा आहिनि, गुरुअ अहिड़ो जादुई पत्थर ॾिनो आहे, वरी मिलंदो छा। वञे वञे तेसि ताईं सिजु लहंदो पियो वञे। हे बाज़ारि वियो त गुरु रस्ते में ई गॾियुसि, चईंसि ॾे पत्थर, चईंसि एतिरे में कीअं, अञा मां ठाहियो ई कान्हे, चईंसि मां तोखे चयो मैं त सुभाणे सिजल ते मां तोखां वठंदोमांइ इहो पत्थर, 2 ॾींहं तोखे ॾिना, कल्हो को सॼो ॾींहुं, अॼो को बि सॼो ॾींहुं, त तो छो न ठाहियो। चई मां चवां पियो सुभाणे ठाहींदुमि, सुभाणे ठाहींदुमि, हाणे महिरबानी करे हिकु ॾींहुं मूंखे ॾियो, मां सुबुह जो तव्हांखे ॾींदोमांव, हींअर मां वञा थो बसि लोह वठणु। त संत चईंसि ईअं त मिलंदई कान, पत्थर वठी छॾियईंसि। पोइ पियो पछताए, चए पियो मां छा कयो। त संत सम्झाएसि थो त तूं जेको करे थो न, हे तुंहिंजे लाइ मां तोखे ॾिनोमांइ, पत्थर कोई जादुई कोन हो, हिन सां सोन न थियई आहे, पर तोखे जेको आलस आहे न उहो ॾेखारण लाइ मां तोखे इहो पत्थर ॾिनो, त तूं उहा महिनत करे थो की न नथो करे। पोइ सम्झी थो वञे, चए थो बराबरि आहे, पोइ गुरूअ खां माफ़ी थो वठे, चएसि थो हाणे मां कॾहिं बि कंहिं बि कम लाइ आलस न कंदो। त असां बि ईअं बसि गेवारी करे ऐं विञाए था छॾियूं टाइम, पोइ चऊं था टाइम कान्हे, टाइम बसि हिन कम लाइ कोन्हे, ॿियनि सभिनी कमनि लाइ टाइम आहे। घुमण लाइ टाइम आहे, पिक्चर ॾिसण लाइ टाइम आहे, कीअं था 3-3 कलाक विहूं हिकु हंधि, बाक़ी नाम में वेही नथा सघूं, वेही नथा सघूं। त इहा पंहिंजी गेवारी आहे, इहो मन जो था चवणु मञूं, मन मत ते था हलूं। कमु करे जो पोइ पछताई, तंहिंखां त अॻु में ई सोचे पोइ कमु शुरू कर। कमु करे पोइ जो पछतायूं, तंहिंखां पहिरियों सोचे सम्झी पोइ कमु कयूं, कंहिंखां सलाह वठी पोइ कमु कयूं त उहो सही कमु थींदो आहे। ऐं मां त जीअं रोज़ु चवंदी आहियां, कोई बि कमु कयूं त पहिरियों गुरुनि खे अॻियां कयूं,
अॻियां तव्हां पुठियां मां। मूंखे ब्राह्मणनि जो अखर ई कान विसरंदो आहे। ब्राह्मण शादीअ में चवंदा आहिनि नी, विनायक देवता खे जेॾी महिल तेल लॻाईंदा आहिनि, तेल बुकियुनि में ध्यानु ॾिजो केॾी महिल तव्हां किथे शादियुनि ते वञो त, विनायक देवता खे ब्राह्मण तेल चवंदो आहे न, पहिरियों उन ॿार खां जंहिंजी शादी हूंदी आहे नी, उन खां लॻाराईंदो आहे, पोइ चवंदो आहे विनायक देवता अॻियां तव्हां पुठियां मां, ईअं चओ। उहे ॿार खे चवंदा आहिनि, जेको पढ़जंदो आहे, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, उन खां ब्राह्मण ईअं चवाईंदो अथव, तेल लॻाए चओ विनायक देवता अॻियां तव्हां पोयां मां। त असांखे बि गुरूअ खे अॻियां करिणो आहे हर कंहिं कम में, त पोइ कोई बि कमु ख़राबु थींदो ई कोन, सभु कम पोइ सही थी वेंदा। असां पंहिंजी था हलायूं, इहो त मूंखे ईंदो आहे, इहो त मूंखे ईंदो आहे, कंहिंखां छो पुछां, इहो ॼण मूंखे ख़बर कान्हे छा। सतगुरनि जे प्रेम सदके संसार जो सभु मोह छॾे ॾे। जंहिंखे मालिक जो भउ आहे सो अणपढ़ियल बि उन विद्वान खां 100 दफ़ा सुठो आहे, जेको अहंकार ऐं चूर थियल आहे। अहंकार में जेको चूर थियल आहे, उन खां अणपढ़ियल बि सुठो, जेको सतगुरनि जे प्रेम में भरपूर हुजे, भले पोइ पढ़ियल न हुजे। हे संत भगत जेके थिया आहिनि उहे पढ़ियल हुआ छा? सभु अणपढ़ियल हुआ। साहिबनि में चढ़ियल आहिनि, कबीर कोरी, रविदास चमाड़, नामदेव, छीपो, सभु वरी घटि जात, ऐं न को अॻे एॾो पैसो हो। हिन में पैसे जी त घुर्ज ई कान्हे नी भॻतीअ में, बिना पैसे थी थिए। कंहिं बि चयो आहे छा त जंहिं वटि पैसो हुजे उहो भक्ति करे थो सघे, ग़रीब नथो करे सघे। कंहिं चयो आहे ऊंच जात वारो करे, नीच जात वारो न करे, ईअं बि कंहिं कान चयो आहे। ॿार करे ॿुढो न करे, ईअं बि कंहिं कोन चयो आहे। जेको करे सो पाए, विच जी देरी आहे जेको खणे। तो में जेकी बि गुण ऐं सूंह अथई से सभु मालिक जी बख़्शिश करे सम्झो, ऐं हमेशह संदनि गुण ॻाईंदो रहो, ऐं पंहिंजी वॾाई कॾहिं बि न कर। कॾहिं पंहिंजी वॾाई न कयूं कॾहिं। जेके गुण या सूंह या ॾात जेका मिली आहे, सभु उन जी वॾाई आहे, उन जे रहमत सां असांखे मिलियो आहे। त पंहिंजी वॾाई न कयूं, असां उन जा गुण ॻाईंदा रहूं। भई जेको थिए थो सभु तुंहिंजे कृपा सां थो थिए, मान बि मिले थो त तुंहिंजे कृपा सां थो मिले, तुंहिंजे करे थो मिले। असां छा कयो आहे ऐं छा करे सघंदासीं? हूअं चाहियूं ॾिसूं त असां सभु करे था सघूं। सचे साथीअ में ईंदो अथव त इंसान छा छा नथो करे सघे, ईंदो आहे नी सचो साथी जंहिंजो पढ़ियल हूंदो, इंसान छा छा नथो करे सघे। वरी हेठां लिखियल आहे पर अफ़सोस इंसान करे ई छा थो सघे। हू न कराए त असां कुझु नथा करे सघूं, ही सभु उहो थो कराए। सचो ज्ञानी उहो ई आहे जेको सभु वॾाई मालिक जे चरणनि में अर्पण थो करे ऐं दिलि में निमरता थो रखे। सचो ज्ञानी उहो आहे जेको सभु वॾाई मालिक जे चरणनि में अर्पण करे छॾे, सभु तुंहिंजो आहे। ईअं कंदासीं न त पोइ पंहिंजी गिला ॿुधी असांखे ॾुख न थींदो, नेकी ॿुधी असां ख़ुशि न थींदासीं न त पोइ गिला ॿुधी असां दुखी न थींदासीं। त हिन मूंखे ईअं छो चयो, हिन मुंहिंजी गिला छो कई। पोइ सोचींदासीं त हीअ हिनखे कहिड़ी ॻाल्हि न वणी त उहा मां सुधारियां, उहा पोइ सम्झ अची वेंदी आहे। मालिक जो हुकुम आहे त तूं जेको बि कमु करी सो मुंहिंजे निमत ऐं प्रेम सां कर, त घटि महिनत में बि वधीक लाभ थींदो। घटि महिनत में बि वधीक लाभ खपे त जेको कयूं उन जे निमत कयूं ऐं प्रेम सां कयूं त असांखे थोरी शेवा जो वधीक फल मिले। जेकॾहिं तूं हर हिकु कमु
शुरू करण खां अॻु सतगुरनि जो ध्यानु धारींदे त उन कम में अचण वारा विघ्न पाण ई दूर थी वेंदा। पाण ई पोइ दूर थी वेंदा। ॾिसो उनखे अॻियां कंदासीं न त विघ्न पाण ई दूर थी वेंदा, पर असां उनखे अॻियां कयूं ई कोन था। असां ईअं था सम्झूं मां करे वेंदसि, पाण कुझु न करे सघंदासीं, या पक सम्झूं त जेको करे थो उहो ई थो करे। उन जे कृपा खां सवाइ कुझु न थींदो, उन जे हुकुम खां सवाइ हिकु पतो बि नथो हले। त असां छा आहियूं जो असां कमु करे सघंदासीं? त हर कंहिं कम में उनखे अॻियां कयूं त असांजा सभु कम रास थियनि। उन जे निमत कयूं, प्रेम सां कयूं। जेको काई बि शेवा बि किथे बि कयूं, मंदर टिकाणे जी कयूं या घर जी कयूं। मां त चवंदी आहियां जेके घर जे वॾनि जी कनि था न, उन्हनि खे मंदर टिकाणे वञण जो ज़रूरी कोन अथव। वॾनि खे ख़ुशि कयो बसि। पोइ वे खां पोइ पछतायूं, उन मां कुझु कोन वरंदो, हू मोटी कोन ईंदा। जेसि ताईं आहिनि तेसि ताईं उन्हनि खे ख़ुशि रखूं, उन्हनि जे हर हिकु ॻाल्हि जो ध्यानु कयूं, जीअं चवनि ईअं कयूं, उन्हनि जी आसीसां हथु कयूं। हू कोई ईअं कोन था चवनि त सॼो ॾींहुं मूंखे ज़ोर वेही ॾियो। वॾा ईअं कोन था चवनि, पर हुननि जे अॻियां वेही थोरियूं ॻाल्हियूं, थोरो पाण खिलऊं, थोरो उन्हनि खे खिलायूं। ऐं किथे बि वञूं त वॾनि खे पेरे पवण खां सवाइ न वञूं। इहो ख़ासि ध्यानु रखूं। उहे जीअरा भॻवान आहिनि। मंदरनि में त जेके मूर्तियूं रखियल आहिनि भॻवान उहे बि आहिनि। वरी ईअं न चइजो सफ़ा त माॻे वञूं ई न, भॻवान खे मथो न टेकियो, मथ न जोड़ियऊं। पर उहे इंसान ठाहिया आहिनि, ऐं असांजा वॾा जेके आहिनि उन्हनि खे भॻवान ठाहियो आहे। उन्हनि खे ठुकराए असां मंदरनि टिकाणनि जी कयूं वञी, उहा असांजी शेवा कोन लॻंदी। घर वारे जेके वॾा वेठा हुजनि, उहे वीचारा रोटीअ जे आसरे वेठा हुजनि, चांहि जे आसरे वेठा हुजनि, ऐं असां वञूं न, असांखे भई जप साहिब पढ़णु वञिणो आहे, सत्संग में वञिणो आहे, उहो कमु न कयूं। हू ख़ुशि हूंदा नी त असांजी थोरी शेवा बि लेखे लॻंदी। ऐं चवंदा आहिनि जेके जीअरे ख़ुशि हूंदा न, उहे पोइ मोए खां पोइ बि आसीसां कंदा अथव। बाक़ी जीअरे उन्हनि जी कंदासीं ई न कुझु, पोइ मोए खां पोइ कुझु बि कयूं न, उहा ॾेखा, उहे पोइ उन्हनि लाइ कोन था कयूं। तंहिंखां जेसि ताईं आहिनि न त उन्हनि खे ख़ुशि रखूं, जीअं चवनि ईअं, जी मम्मी जी पपा। उन में ई असांजो सभु कुझु अची वियो, मंदर टिकाणा उन में ई अची विया। वॾनि खे ईअं इलाही ईअं चवंदा आहिनि, हिन खे कहिड़ी पैसे जी हाणे घुर्ज आहे, रोटी 2 टाइम ॾियूंसि था, लटो कपिड़ो वठी था ॾियूंसि, न, वॾनि खे पैसो खपंदो आहे। त उन्हनि खे हथ में थोरो ॾियो। ज़रूरी कोन्हे हू ॿुढा थिया आहिनि त हुननि जा सभु शौक़ मरी विया आहिनि खाइण पीअण जा। बसि खीर फुल्को ॾिनोसीं, तूरियूं फुल्को ॾिनोसीं, खिचड़ी ॾिनीसीं। केॾी महिल हुननि खां बि पुछूं त ॿाहिरि हलंदव, कुझु तव्हां खाईंदव? छो जो असांजो बि उहो टाइम अचिणो आहे, ॿुढा असां बि थींदासीं। वॾनि जो ख़ासि ध्यानु रखिणो आहे, ऐं उहो बि पंहिंजे लाइ था कयूं।
वॾनि जूं आसीसाऊं एॾियूं कमु ईंदियूं आहिनि, एॾियूं कमु ईंदियूं आहिनि, जो पंहिंजा पोयां पिया खाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ो थींदो आहे, कोई ज़ोरदार एक्सीडेंट थींदो आहे या कीअं, पोइ बचाव थी वेंदो आहे, पोइ चवंदा कोन्हे वॾनि जो खणो अॻे हलो, चवंदा आहिनि न, तो वॾा करे विया आहिनि, असां खाऊं था, ईअं सम्झो। वॾनि खे न रंजायूं, उन्हनि खे दुख न पहुचे कॾहिं, ईअं हलूं असां। हू भॻवान खां बि मथे आहिनि, ईअं सम्झी उन्हनि जी शेवा करणी आहे। त असां पोइ चारई पदार्थ पाईंदासीं, पोइ केर बि असांखे पुठियां न करे सघंदो, कंहिंखे बि ताक़त कान्हे। एॾी उन्हनि में वॾनि में शक्ति आहे, पर उन्हनि खे असां ख़ुशि रखूं। पोइ छा कंदासीं, जेसि ताईं आहिनि तेसि ताईं करे वठूं न। बोलो सतगुर देव भगवान की जय। आसीस कयो गुरुदेव में जो मन न कॾहिं फिरे, विसरी वञे संसार पर तू न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तू न कॾहिं विसरी। आसीस कयो गुरुदेव मुंहिंजो मन न कॾहिं फिरे, विसरी वञे संसार पर तू न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तू न कॾहिं विसरी। ओ गुरुदेव मुंहिंजो मन त आहे मुंदल, रुगो पियो मुंझाए, रुगो पियो मुंझाए। ओ लाला राज मुंहिंजो मन त आहे मुंदल, रुगो पियो मुंझाए, रुगो पियो मुंझाए। ध्यानु दरिया थी तुंहिंजो जॾहिं मूंखे दुनिया सॼी घुमाए, मूंखे दुनिया सॼी घुमाए। ध्यानु दरिया थी तुंहिंजो जॾहिं मूंखे दुनिया सॼी घुमाए, मूंखे दुनिया सॼी घुमाए। कयां तोखे अर्पण, कयां तोखे अर्पण, ओ लाला राज मुंहिंजो मन बुद्धि मां, कयां तोखे अर्पण, कयां तोखे अर्पण। जीअं हलाई तुंहिंजे हवाले दिल जी धड़कन, मुंहिंजे मन जी धड़कन। जीअं हलाई तुंहिंजे हवाले दिल जी धड़कन, मुंहिंजे मन जी धड़कन। साईं रजा में राजी सदा, रहे रजा में राजी सदा, हिकु पल बि न भुले, विसरी वञे संसार पर तू न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तू न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तू न कॾहिं विसरी। ओ गुरुदेव मां पंहिंजे वचन खे दूर न कजो,
कजो। ओ लाला राज तव्हां पंहिंजे बचन खे दूर न कजो, दूर न कजो। अंत समय में सतगुर पंहिंजे पांद में रखजो, पंहिंजे चादर में ढकजो। अंत समय में सतगुर पंहिंजे पांद में रखजो, पंहिंजे चादर में ढकजो। सारो ही जीवन सारो ही जीवन तुंहिंजे चरणन में गुज़रे। विसरी वञे संसार पर तूं न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तूं न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तूं न कॾहिं विसरी। आशीष कयो गुरुदेव मुंहिंजो मन न कॾहिं फिरे। विसरी वञे संसार पर तूं न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तूं न कॾहिं विसरी, असां ॿारनि खां तूं न कॾहिं विसरी।